नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर माखबरीन तालुन मटियारी वेझो कोटली असगर कामरान शाह जे रहवासी कोसा ऐं कोली बिरादरी पारां बासरनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि कमाल कोसो, दुर मोहम्मद कोसो, हमीर कोसो, मिठू कोली ऐं अमरीशी जो चवणु हो त बासर अकबर कोसो ज़बरदस्ती सरकारी रस्ते खे कट हणी माण्हुनि लाइ रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि असांखे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रस्ते खे कट लॻण सबबि 10 खां 12 ॻोठनि जे रहवासी माण्हुनि जो मटियारी अचण वञण ऐं ज़रई ज़मीनुनि मां विकिरंदड़ फ़सुल विकिरो करण लाइ शहरनि ॾांहुं ऐं मार्केटुनि ॾांहुं खणी वञण में काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि चयो त अलाह न करे अगरि माण्हू को बीमार थी पए त इन खे अस्पताल बि मुंतकिल न करे सघंदासीं। हिननि डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त ॻोठाणनि जो रस्तो खोलाइण सां गॾु बासरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।